अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे अचण वारी एपिसोड में ॿियो अॻिते जेको सोढल आहे, सोढल सां कहिड़ो हशर थींदो। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां, सोढल मजबूर थी चुको आहे। सोढल खे का राह सम्झ में नथी अचे। सोढल खे हिकिड़ी राह हुई जेको ठाह करे पंहिंजे सौटनि खे छॾायां ऐं सिर्फ़ु पीरल त जेल मां छुटी क़ैद मां छुटी आयो। हाणे जेको मुराद वारा आहिनि उहे त क़ैद में आहिनि। हाणे मसइलो मेन इहो ई आहे, हुन पंहिंजी सौट गुलपरी जो संग बि ॾिनो, नेठि हाणे हुन सां धोखो कयो वेंदो। धोखो करण वारो ॿियो कोई कोन्हे, इहो ककर आहे। ऐं ककर एॾी त ज़िद कयूं वेठो आहे जो राज़नि खे बि मजबूर करे छॾियो अथई त केस खे हथ न खणंदासीं। यानी उहो शाहनवाज़ ख़ान खे बि धोखो ॾियणु चाहे थो। हाणे इहो अगरि ईअं थियो, अगरि हिननि केस मां हथ न खयो त सोढल जे हेठनि ज़मीन पेरनि खां निकिरी वेंदी। सभई उन खे चवंदा, ॾिठई तूं ठाह कयो, तोसां दुश्मन धोखो कयो, तोसां शाहनवाज़ ख़ान धोखो कयो, जंहिंखे तूं पंहिंजो सम्झंदो आहीं, मिट सम्झंदो आहीं, वॾो सम्झंदो आहीं, शाहनवाज़ ख़ान बि धोखो कयो। लेकिन हुनखे इहा ख़बर न हूंदी त ककर ऐं रैज़न शाहनवाज़ खां वाइदे खां फिरिया पिया वञनि। लेकिन शाहनवाज़ किथे न किथे कसूरवार त ज़रूरु आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तो सोढल पोइ छितो थी पवंदो।